टंडो जान मोहम्मद टाउन कमेटी चेयरमैन काजी नूर मोहम्मद साद सखी जान मोहम्मद सिटीज़न क्लब बैडमिंटन कोर्ट जो रिबिन कटे इफ्तिताह कयो वियो। बातमी तकरीब के मौके ते खिताब कंदे इन मौके ते सिटीज़न क्लब के सदर कमर नवाज़ कायम खानी जनरल सेक्रेटरी हाजी मोहम्मद के टाउन चेयरमैन काजी नूर मोहम्मद तरफा चेक पिणु ॾिनो वियो। तकरीब के खिताब कंदे टाउन कमेटी चेयरमैन काजी नूर मोहम्मद चयो त सिटीज़न क्लब वारनि असांजो भरपूर सहकार आहे ऐं मरहूम चेयरमैन मीर चाचा यार मोहम्मद टालपुर बि टंडो जान मोहम्मद शहर लाइ तमामु सुठो कमु कयो। सियासी समाजी अगवान मीर एजाज टालपुर भी खिताब कंदे चयो त असां टंडो जान मोहम्मद जी वॾी ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे काज़ी नूर मोहम्मद साद जहिड़ा चेयरमैन मिलिया आहिनि। असां हर टाइम उन्हनि सां गॾु आहियूं। तकरीब में साबिक़ चेयरमैन काज़ी रहीम बख्श साद, एहसान जरवार, काज़ी रज़ा मोहम्मद साद ऐं शहर जे मुअज़्ज़िज़िन पिणु शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।